सफल करणो आहे। जिनखे कमजोरी हुजे, जिनखे शरीर में काई सेहत में काई गड़बड़ हुजे त उहे फल फ्रूट खाइनि। चओ जय श्री कृष्ण। बाक़ी न त जिन विर्त जो संकल्प करे परमात्मा के प्रार्थना करे भाई अॼु मां तुंहिंजो विर्त रखां थो, मुंहिंजी सहायता कजांइ, त भॻवानु अहिड़ी मदद कंदो आहे जो उनखे बुख सताईंदी। विर्त जो अर्थ आहे वृत्ति, के वृत्ति परमात्मा में हुजे, न कंहिं ॿिए ॻाल्हि में। ऐं वो एकादशी सॼो ॾींहुं विर्त थियो, उन खां पोइ सुभाणे ईंदी ॿारस। ॿारस सुबुह जो न्याणीअ खे या ब्राह्मण खे जंहिंखे बि श्रद्धा हुजे उनजे लाइ भोजन जी थाली ठाहे करे उनखे खाराए, उन खां पोइ पाण विर्त छोड़े ऐं वरी ॿारस ॾींहुं बि हिकु वेलो ई भोजन करे। चओ सतनाम। दशमीअ ॾींहुं हिकु वेलो, वरी ॿारस ॾींहुं उहा ग्यारस जी जेका आहे विधि पूरी थिए थी पई। इहो असांखे सत्शास्त्र में संतन महात्मा ऋषि मुनिन ॿुधायो आहे त जॾहिं असां भगवान जे भजन में हुजूं, भगवान में ध्यानु हुजे, असांजो ॿिए पासे काॾे ध्यानु न हुजे, ॿिए पासे ध्यानु हुजण सां उहो मज़ो न ईंदो आहे। भोजन करण महिल जॾहिं ध्यानु भोजन में हूंदो त उनजो स्वादु वठी सघंदासीं त असां भाॼी कहिड़ी खाधीसीं। भोजन भी खाऊं, सामू टीवी भी हले पई। चओ सतनाम। तो वो मज़ो न ईंदो। ऐं भोजन जो जेकॾहिं ईअं आहे त भजन जो भी ईअं ई आहे। भोजन ऐं भजन ॿई एकाग्रचित थी करे कजनि। भोजन जे विच में ॻाल्हाइण जी भी मना आहे। चओ सतनाम। पर असां ॻाल्हाईंदा भोजन खाईंदे खाईंदे हाल हाल। केतिरा वापारी होटल में मीटिंग रखंदा आहिनि पाण में, कि उते रोटी भी खाईंदासीं ऐं धंधे वापार जे बारे में ॻाल्हाईंदासीं। हाणे धंधो वापार त थियो, सुठी ॻाल्हि आहे, पर ॻाल्हाइण जे लाइ मिलंदासीं, रोटी भी गॾु खाईंदासीं ऐं रोटीअ महिल ॻाल्हाइण जेको थिए थो उहो भोजन जो आनंद, उहो रस हली थो वञे थो। चओ सतनाम। इन करे हिन भजन में महापुरुष चवनि था, गुरु आसीस कर मूं ते वतां गुण गीत ॻाईंदो, जपे तुंहिंजो मिठो नालो वतां ॿियनि खे जपाईंदो। निष्काम थी करे सच जो जेको प्रचार करणो आहे त उहो निष्काम थी करे करणो आहे। संत वृत्ति अलग ही थींदी आहे। संत जो चोलो केर भी पाए तो सघे पियो, पर वृत्ति जेका संत जी हुजे उहा हिकु अलग ही कुदरत जी कृपा चइजे, भगवान जी महर चइजे। ऐं जंहिंजी वृत्ति संत वारी आहे उहो भली संताणो चोलो पाए चाहे न पाए। चओ सतनाम। भगवान जी नज़र में उहो संत ई लेखबो। केतिरनि जो स्वभाव ईअं न हूंदो आहे न, पोइ असां छा चवंदा आहियूं, भई त सफ़ा संत आहे। हाणे उहो को संत थोरी हूंदो आहे, या संत जी पहचान हर कोई ईअं थोरी आहे कि भई संत टिकाणे वारो आहे, आश्रम वारो आहे। संत वृत्तीअ सां थी करे। जेकॾहिं संत जी सुञाणप सिर्फ़ आश्रम सां हुजे, टिकाणे सां हुजे, तो मना तो वो हुनजो आधार थी वियो, हुनजी उहा आइडेंटिटी थी वई। जे उतां वो छॾे थो पियो त मना हुनखे काई वैल्यू न मिलणु खपे। चओ सतनाम। इहो त अन्याय थी वियो। संत के स्थान हुजे चाहे न हुजे, वृत्ति संत जी हुजे, भक्ति हुजे जीवन में, वो संत आहे। भली पुराणी भगल जॻह में रहंदो हुजे, कुटिया में रहंदो हुजे। असांखे पंहिंजे वॾनि जा महापुरुषनि जा झूना संत हुया, उन्हनि जा वध में वधि अहिड़ा ई मिसाल मिलंदा आहिनि कि संत रहंदा ई भगल जॻह में हुया। चओ सतनाम। पुराणी जॻह में रहंदा हुया, उन्हनि खे पंहिंजी जॻह ठाराए करे रहण जो को बि शौक़ु न हूंदो हुयो।
जिन ठारायो भी आहे या उन्हनि जी कुछ लीला हुजे, कुछ उन्हनि जी परमात्मा जो हुकुम समझी करे उन्हनि कयो भी हुजे, पर घणे क़दुरु हू पंहिंजे भक्तीअ में ध्यानु ॾींदा हुया, उन्हनि खे प्रेमी चवंदा हुया। साईं मकान वहे थो पियो, छित मां पाणी थो अचे पियो, संत हिरदाराम चओ सतनाम। साईं मूंखे ॻाल्हि नथी वणे पई, बरसात जो पाणी अंदरि अचे थो, चई तोखे नथी वणे त तोखे छा करिणो आहे, रहंदो केरु आहे, मां रहंदो तूं तो रहे छा। मथां इहो बरसात जो पाणी न आहे, इहो मालिक जी महर जो मींहुं थो वसे पियो, चओ सतनाम। इहो भली वसे, भली चित जिमे, परवाह न आहे, असां ख़ुशि आहियूं हिन में। यानी हू पंहिंजी गुड़िया जी मरम्मत कराइण जो बि न सोचींदा हुया। उनजो कारण इहो हुयो कि अॼु असां सादगीअ में रहंदासीं त संसार खे बि सादगीअ में रहण जी आदत पवंदी। पर जे असां वॾा ठाठ बाट रखी करे, वॾा महल ठाराए करे वेही रहूं, पंहिंजा सुखनि जा साधन वधाए करे वेही रहूं। हाणे मूंखे ॿुधायो, तव्हां गुरु नानक देव साहिबनि जो नानक प्रकाश हुजे या जन्म साखी हुजे, हिकिड़ो अहिड़ो वृतांत, हिकिड़ी अहिड़ी साखी ॿुधायो भई गुरु नानक साहिब का सवारी कई हुजे, चओ सतनाम। हालांकि उन ज़माने में जो सवारियूं हूंदियूं बि न हुयूं, हे लोह जूं न हूंदियूं हुयूं, पर घोड़े जी हूंदी हुई, बैलगाॾियूं हूंदियूं हुयूं, जेके बि उन ज़माने में सवारियूं हूंदियूं हुयूं, का हिक सवारी कई। या त उन्हनि पैदल यात्रा कई आहे, ऐं या त पंहिंजो आसन लॻाए वेठा आहिनि, हिते आसन लॻाए वेठा, सम्झो अजमेर में आसन लॻाए वेठा, सिधो 10 मिंटे जे अंदरि कलकत्ते पहुची विया, चओ सतनाम। बाले मर्दाने सूदा, बिना कंहिं ट्रेन जे, बिना कंहिं फ्लाइट जे, बिना कंहिं सवारीअ जे उहे उते पहुची विया। ऐं अहिड़ा सिंधी संत बि थिया आहिनि केतिरा। नानक नाम जहाज है चढ़े सोतरे पार, ईअं ई कोन चयो अथऊं, नाम जो जहाज बराबरि हुननि उनमें यात्रा कई आहे, ऐं उहा उन यात्रा जे द्वारा उहे पहुता आहिनि उन मंज़िल ते, तॾहिं हुननि प्रमाण इहो ॾिनो आहे। संत गुरु ईअं ई कोन ॻाल्हाईंदा आहिनि, जॾहिं हुनजो उन्हनि अनुभव कयो हूंदो आहे तॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि। बिना अनुभव जे कोई कुझु बि ॻाल्हाईंदो आहे, वो उनजे वचननि खे कोई मान न ॾींदो आहे, चओ सतनाम। ॿुधो ॿुधायो, रटियो रटायो, वो त केर बि पढ़ी थो सघे न, जीअं असां कथाऊं पढ़ूं था पिया, कहाणियूं पढ़ूं था पिया, पोइ इन्हनि मां जेके असांखे सुठियूं सिखियाऊं आहिनि उहे असांखे खणणु खपनि, ज़रूरी आहिनि। पर के अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जिन सां असांजो कोई मतिलबु कान्हे, चओ सतनाम। जीअं भागवत पुराण में केतिरनि राजाउनि जूं कथायूं आहिनि, कहाणियूं आहिनि कि फलाणे राजा खे 500 राणियूं हुयूं, हिनखे हेतिरा पुट हुया, असांजो कोई मतिलबु ई कान्हे। 500 राणियूं जेको राजा रखे थो हुनजे मथे में सूर हूंदो, चओ सतनाम। ऐं मगज़ ख़राब आहे जो एतिरियूं राणियूं रखियूं अथई, अकुल कोन्हे उन राजा खे, भगवान हुनखे यादि नथो अचे पियो, रुगो हेॾिन स्त्रियुनि जे विच में फाथो पियो आहे, एतिरी सम्झ कोन्हे का हुनखे कि राजा आया त हिन मतिलबु ईअं थोरी आहे कि ख़ाली ऐश करनि, राजा आहे त हाणे 500 राणियुनि जे विच में जेको रहे थो त सोचो पंहिंजी प्रजा जी कहिड़ी सेवा कंदो हूंदो, चओ सतनाम। राजा दशरथ खे बि 3 राणियूं हुयूं, पर राजा दशरथ पंहिंजे देश ॾे, पंहिंजे धर्म ॾे, राजनीतिअ ॾे पूरी तरह ध्यानु ॾींदो हुयो ऐं ऋषिनि मुनिनि जी सेवा कंदो हुयो। भगवान राम छा कयो? भगवान राम खे इहा ॻाल्हि न वणी कि मुंहिंजे पिता खे 3 राणियूं आहिनि ऐं हिक कैकईअ जे करे हुनजो सॼो पछाड़ीअ जो जेको जीवन आहे उहो गृहस्थ खां हिकदमि दुखी थी वियो।
हालांकि राम जे याद में, राम जी स्मृति में राजा जो बेड़ो पार थी वियो, सुख सां परलोक पहुतो। छाकाणि त जीअं भगवान राम वनवास जे लाइ निकितो त माना सम्झो राजा खे ईअं पियो लॻे भई ॼण मुंहिंजा प्राण घर मां निकिरी विया आहिनि। चओ सतनाम। अध रात जो उथी करे अची राम जो दर्शन कंदो राजा। ओकरे ॾींहुं कौशल्या माता आई, चई साईं छो भला निंड नथी अचेव छा? चई कौशल्या साक्षात राम जो मुखड़ो अहिड़ो आहे, हिन जो स्वरूप अहिड़ो आहे, अहिड़ो मोहे छॾियो अथई, बार बार हिनखे ॾिसण ते दिलि थी थिए पई। जंहिंमहिल हिनखे ॾिसण ते दिलि थिए थी न त निंड ई उॾामी थी वञे पई। चओ सतनाम। माना मूंखे ज़रूरत ई मां नथो सम्झां कि निंड कयां, ऐं ईअं थो लॻे कि भई जीअं असांजे कुलगुरुअ चयो आहे कि तव्हांजे घर में भॻवान पाण पुट बणिजी करे आयो अथव, त जंहिंजे घर में भॻवान आयो हुजे उहो माण्हू सुम्ही पए त पोइ त हैफ़ आहे। चओ सतनाम। भॻवान घर में अचे त असांखे जागणु खपे, हू भली आराम करे पर असां जागूं, असां हुनजो दीदार कयूं, हुनजी सेवा कयूं। राजा चए थो मां हिन जी सेवा करणु थो चाहियां। कौशल्या चए थी धीरज कयो, सबुर कयो। तव्हांखे लॻे थो राम तव्हांखे सेवा करणु ॾींदो? चओ सतनाम। ही तव्हांजे घर हाणे पुट बणिजी करे आयो आहे। पुट कॾहिं बि ॿी खां सेवा न वठंदो आहे, उहो सेवा कंदो आहे, ऐं सेवा करणु आयो आहे। असां ॿिन्ही जेका तपस्या कई हुईसीं पिछले जन्म में, ऐं भॻवान खां इहो वरदान घुरियोसीं कि तूं पुत्र जे रूप में असांजे घर में अच, जन्म वठी करे। ऐं आयो, हुन पंहिंजो वचन निभायो आहे। त हाणे हू सेवा करणु आयो आहे, असां खां सेवा वठंदो कोन। भगवान राम इहा मर्यादा कायम कई, एक पत्नी व्रत, सीता सती सीता सां बस विवाह कयईं, ऐं एतिरो मर्यादा जो पालन कयईं जो जॾहिं राजा बणियो, राजा बणजण खां पोइ जेका धोबीअ जी कथा अचे थी पई, हाणे एतिरा महापुरुष चवंदा अथव भई रामायण में धोबी आयो काॾों, संत बि पाण में वार्तालाप कनि पिया, इहो धोबी आयो काॾों, इन सॼो कमु ख़राब करे छॾियो, रामायण जो मज़ो ई विञाए छॾियईं। चईं जीअं साबूदाना ग्यारस में घुसी पिया आहिनि, तीअं इहो धोबी बि रामायण में अची वियो। चओ सतनाम। साबूदाननि जो ग्यारस सां कोई बि संबंध कान अथव, पर असां साबूदाना मुक़ररु करे छॾिया आहिनि भई ग्यारस ॾींहुं साबूदाना खाइणा आहिनि। कोई तालमेल कान्हे को साबूदाना जो ग्यारस सां। चओ सतनाम। तीअं धोबीअ जो बि कोई किरदार कान्हे रामायण में, इहा सॼी हुन भॻवान जी लीला हुई, सॼो हुनजो नाटक हुयो। छो जो नारद मुनि जो श्राप मिलियल हुयो, जीअं तो मूंखे स्त्रीअ लाइ तड़फायो आहे तीअं तूं बि तड़फंदे। चओ सतनाम। पंहिंजे भगत जे वचन खे सचो करण जे लाइ भगवान पाण वियोग सहे थो पियो, अकेलो रहे थो पियो। ईअं न कि भई मां भगवान आहियां त मां पंहिंजी मर्ज़ीअ जो मालिक आहियां, नारद मुनि छा कंदो मूंखे, मां कुझु बि कयां। पर भगवान मर्यादा, जेका मर्यादा माना वो वशिष्ठ मुनि चयो न, चई हे राम तूं मर्यादा जी हद आहे, भई बस इन खां मथे कोई अॻियां वञी न सघंदो, ऐं चई तो जहिड़ो त कोई थी न सघंदो। जेका तो मर्यादा पालन कई आहे, जेके तुंहिंजा विर्त आहिनि, जेके तुंहिंजा वचन आहिनि, त भगवान राम इहो रामायण में सिद्ध करे ॾेखारियो, प्राण जाए पर वचन न जाए। भले शरीर छुटी वञे परवाह न आहे, भले कोई मारे वञे त मारे वञे, पर असांखे पंहिंजे वचन खां न हटणो आहे। त हाणे इहो भगवान राम जो संकल्प हुयो, छाजे करे? चई जेकॾहिं मां इन वचन ते कायम रहंदुमि, धर्म बि कायम रहंदो। धर्म खे कायम करण जे लाइ भगवान पंहिंजो वचन ते निभाए। अहिड़ा केई उन वचन निभाया, जिन खे बि वचन ॾिनई निभाई। ऐं वरी कृष्ण भगवान बिल्कुलु उबतड़ हलियो आहे, जिन खे बि वचन ॾिनई सभु वचन तोड़े छॾी। चओ सतनाम। राधा खे चयईं मां तोसां वापसि अची करे